कंबर ब्यूरो चीफ नियाज़ हुसैन तुनिया की रिपोर्ट मुताबिक कंबर शटरबंद हड़ताल कंबर छह टे ॾींहं अॻु फर मज़ाहमत ते क़तल थियल नौजवान ज़ीशान जतक जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शहीद ज़ीशान जतक जिदोजहद कमेटी जे सर ते कंबर में शटरबंद हड़ताल कई वई। हड़ताल सबब नरोली बाज़ार, अनाज मंडी, रेशम गली, सोनारा बाज़ार समेत मुख़्तलिफ़ नंढा वॾा कारोबारी मरकज़ बंद रखिया विया आहिनि। इन मौक़े ते मोहम्मद जान बिरोही, अब्दुल रशीद जतक बिरोही, रईस बगन अली बिरोही समेत ॿियनि जो चवणु आहे त 36 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस ज़ीशान जतक जा कातिल गिरफ़्तार करण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। शहर में हथियारबंद ॾोहारी सरेआम 16 सालनि जे नौजवान ज़ीशान जतक खे क़तल करे दहशतगर्दी फैलाए, पर अफ़सोस जो कातिलनि जी गिरफ़्तारी जूं फ़क़ति ख़ातिरियूं मिलंदियूं रहियूं ऐं कातिल गिरफ़्तार न थी सघिया। ॾींहों ॾींहुं ज़िले में अमन अमान ख़राब थींदो पियो वञे, पर पोइ बि पुलिस अमन कराइण में नाकाम थींदी पई वञे। पुलिस जी रिट न हुअण करे ॾोहारियुनि खे मुकमल तौर ते छूट मिलियल आहे। SSP कंबर शहदादकोट ज़ीशान जतक जा कातिल 3 ॾींहंनि अंदरि गिरफ़्तार न करण जो वाइदो कयो हो, पर जेको पूरो न थी सघियो आहे। अॼु बि बेदर्दी सां क़तल थियल ज़ीशान जतक जे घर में रोज़ राड़ो मथल आहे, पर पुलिस उन्हनि सां इंसाफ़ करण में नाकाम रही आहे।